जुनेद अहमद चन्ना की खबर शामिल कंदासीं त इरशाद जागीरानी ऐं रूबी अली ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुमनामो जारी कियो वियो आहे। हैदराबाद की अदालत सोशल मीडिया ते गैर इख़लाक़ी वीडियोज़ वायरल करण ते शाइर इरशाद जागीरानी ऐं अदाकारा रूबी अली ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अटड़ी जे इलाक़े सुभान अल्लाह कॉलोनी जे रहवासी वकील गुलज़ार अली आलमानी एडिशनल सेशन जज नंबर 9 जे अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। दरख़्वास्त में हिन इरशाद अली जागीरानी ऐं रूबी अली खे धुर बढ़ाईंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त इरशाद ऐं रूबी रोज़ानो जे बुनियाद ते सोशल मीडिया ज़रिए गैर इख़लाक़ी वीडियोज़ शेयर कनि था, जंहिंसां समाज ते मनफ़ी असर पइजी रहियो आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त वीडियोज़ एतिराज़ जोॻियूं हुजनि थियूं, जंहिंमें हू अक्सर करे नाज़ेबा लफ़्ज़ बि इस्तेमालु कनि था, जंहिंसां बेहयाई वधंदी ऐं मुआशरे ते तमामु घणा हानिकार असर पवंदा। वकील जो चवणु आहे त अदालत केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे ऐं हाणे हू सर्टिफाइड ऑर्डर खणी थाणे वेंदो। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।